इन रस्ते तक गुजरंदा। हाँ दा, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। आलम खान ऐं बादल होटल ते वेठा हुया। जॾहिं बि गुज़रंदा न, घर वेंदा न, ताईं गुज़र थींदो। जेकॾहिं इन रस्ते सां गुजरंदा त पोइ हलो, पाण वठो, अचो। ये ख़बर फोटा जेका पुछी रईस आलम खान त मिलियो हूंदो। हाँ बाबा, इन वक्त रईस आलम खान को ताकत विहारे वेठो थई। छा थो समझे? आलम खान पलांद कंदो या असां पंहिंजा दोदा खोलियल रखूं ऐं हथियार वञी घर रखी छॾियूं? आलम खान भी हथूं में कोने जो तहां को पलांद करे। फोटा मखण जी कोशिश न कर। असां ढेबे उठ के महारी के चंगी तरह सुञाणो। आलम खान में माठ करे वेहण वारी बुट्टी कोने। असां अखियूं पूरे छॾियूं ऐं हू असांजे पोयां अची असांजा गोॾा ई गोॾा कुटे। अरे तहां जा गोॾा अचे तॾहिं कुटींदो जॾहिं रईस अकबर खान उन जे टंगन में डावण कढंदो न। इन जो मकसद त आलम खान के रईस थतो करे छॾियो आहे। हाँ सुल्तान, रईस इहो नथो चाहे त को हिन ॻोठ जो अमन ख़राब थिए। बकर जी मां आखिर केसी ताईं ख़ैर घुरंदी? अदा यो मिसाल कहते नहीं। अदा मिड़ई ठोकियो माज़। सही त चए थो। जंहिं ॻोठ में तहां जहिड़ा राकास हूंदा न, उते रईस अकबर खान खां अमन कराइण ॾाढो ॾुखियो आहे। फोटा असां खे बि ॻोठ में बर्बादी ॾिसण जो शौक़ न आहे, पर आलम असांजी अची गिची में पियो आहे। असांजे दर ते अची कुलू जी गिची में हथ विधाई। उन जा भाग भला हुया जो उन सां गॾु बादल हुयो। जेकॾहिं बादल आलम खान सां गॾु न हुजे हा त लठ मोचड़ो न हलिया, बंदूकनि जा मुंह खोले छॾियूं हा। आलम खान जे लाश के कफन बि नसीब न थिया, पर भाग भला अथसि जो बचंदो थो अचे। बाकी सुल्तान छा थो चाहे मासी? निमाणी केर पंहिंजे घर जी बर्बादी चाहे थो? असां खे उन्हनि बदनाम कयो आहे, पोइ असां घटि कंदासीं? जेकॾहिं न चाहियां न त इहा फॾा करे ई कोन हा। जहिड़ा तबाही जे लाइ कोन थो कयां। इज़त सां जीअण जो हक़ त असां खे आहे न, ऐं जेकॾहिं इज़त सां जीअण जो हक़ खसींदा पोइ त विढ़ंदासीं न। पुट इज्जत इन में न आहे त माण्हू झेड़ोकार हुजे ऐं सभु मिसकीन माण्हू खौफ़ में जेकॾहिं उन जे अॻियां हथ जोड़ीनि त छा इहा इज़त थिए? ऐं पोइ पुठी पोयां वतन गारियूं ॾींदा। केर थो चए पुठी पोयां गारियूं थी मिलनि? चाचा पुट पुठ वारा कंहिं बि न आहे ॾिठो, पर मां थो चवां त माण्हू तव्हांजे पुठियां नेकियूं नथा कनि। इहे त पोइ बादशाहनि जूं बि गिलाऊं थींदियूं आहिनि चाचा। इहा माण्हुनि जी फितरत आहे। फितरत आहे त माण्हू बुरे खे बुरो था चवनि ऐं नेक खे नेक था चवनि। तॾहिं त चवां थो न, तव्हां को अहिड़ो कमु कयो जो माण्हू पर पुट तव्हांजी नेकी कनि, पर परेशान न थी। तौबा तौबा। चाचो त वियो, का नई पुरानी ख़बर ॿुधण में आई अथव? अदा वॾा इहा ॻाल्हि ई न पुछ। इहो बादलू बची वियो। आलम मलम पटियूं कराए घर वठी आयो अथसि। इहो बि शुक्र आहे मालिक जो ख़ैर थी वियो। ख़ैर थी वियो, पर आख़िर बकर जी मां केतिरो ख़ैर घुरंदी? छोरा इहो मिसाल भला उन्हनि ते ॾिनो या पाण ते? अदा मूं ईअं खणी ठोकियो, बाक़ी मल्हार खे कहिड़ी ख़बर मिसालनि जी। हा अदा सुल्तान, मिड़ई मल्हार भाउ ठोकियो खणी, हिनखे मिसालनि जी कहिड़ी ख़बर? अब आलम तू बि सुभाणे छेलो कोई सदको करे दे बादल जे मथां। अल्लाह से नई हयाती ॾिनी अथसि। जी चाची। मता अदा मता, चाची 2-3 रुपया ख़र्च करे तहां खे मुंहिंजा छेलो थी घुरायव। वॾी ठग अथव। मता छेले जो सिर खणे। इहो मां वेठो तातियां। इहो छेलो मां बुखारी मेले ते खपाईंदुसि। अदा तुंहिंजे सिर खां वधीक असांखे इहो छेलो नाही। हाँ तो पोइ ईअं कयो, सुबुह जो छेलो कोई 2 पतियूं कयो।
हिक रखो तव्हां ऐं हिकिड़ी ॾियो असांखे। हा साईं, पोइ इहो असांजो ख़ैर बि क़बूल थियो आहे। असां त खेर जी नियत कंदासीं, पोइ खणी केर बि खाए। जे इहा ॻाल्हि आहे त सुबुह जो सॼो छेलो कुई ठाहे टुके मुंहिंजे घर मोकिले ॾियो, तव्हांजो ख़ैर क़बूल थी वेंदो। हा साईं, तव्हां जहिड़ा वली आहियो जो असां तव्हां ॾे मोकिलियूं। चाचा छेलो छा वॾी किरायत कंदासीं, पर पहिरियां सुल्तान वारो सां मां हिसाब सॼो हिते रखीसि। हाणे कई न जवाननि वारी ॻाल्हि, जे बादल जे पलांद में सुल्तान खे लेटाई थो पोइ छेलो त छा, पर मुआरो बगो ॾांद कुई वॾी ख़िरात कजांइ। अब्बा तू छा थो समझी त हिन घर में सिर्फ़ सावण आ? न अब्बा न, बादल बि हुनजो ई भाइटियो आ, त पोइ छा पंहिंजे चाचे ते छिक न कंदो? चाची चाचा खां ॿ हथ वधीक मुंहिंजो भाउ अथई, मोचो हथ जो चुप करे वेठो आहे, सॼे शहर में ताप करे लाउड ते। हिनखे बि ख़बर आहे त अदा पोइ कर लाहे छॾींदो। बाबा साईं ख़ैर। अरे भाई ये तो छा थी है? बाबा साईं अॼु मूंखे न रोकियो, मुंहिंजी अखियुनि ते कारी पटी ॿधल आहे इंतकाम जी, न रोकण सां मां बेअदब न थी पवां। अॼु बाबा साईं मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो त मां ॿुधायां सुल्तान खे त आलम खान उहो दया आहे जितां वहे उतां वट उठाए। बाबा पंहिंजे इन क्रोध ते काबू रख। मां नथो चाहियां त मुंहिंजी ज़िंदगी में इन ॻोठ जी तबाही जो कारण तूं बणिजो। पर बाबा साईं सुल्तानी छिक छॾियो किथां जो इंसाफ़ आहे? तव्हांजी अमरी वसी सदाई मुंहिंजी गिची में आहे बाबा साईं, पर सुल्तान वारे खे लावण विझो न। विझो त हुन सां कबी आहे जेको दिलि जो तात न हूंदो आहे। जेको थियो हुनखे तोखे दरगुज़र करणो पवंदो। ऐं हा, मूं सुल्तान वारनि खे रोके छॾियो आहे, हाणे उहे तोसां अगराई कोन कंदा। पर बाबा साईं बस वधीक बहस न कर बाबा, हाणे वे गाॾी में हलो ताक ते। जेसीं ताईं तुंहिंजी समूरी कावड़ ख़तम कोन थींदी मां तोखे उतां कोन छॾींदुसि। हल बेबा हल हल। अची वई मुसीबत, वते थी असांजा रिश्ता ॻोल्हींदी। कूंज ओ धीअ कूंज। जी नानी सियाणी। अम्मा मां तुंहिंजी अमर साली वेहां थी, मुंहिंजे लाइ त झगड़ो शरबत जो ठाहे अच। तोखे त ख़बर आहे बानो बेगम सां ॻाल्हियूं कंदे कंदे सिज ई लही वेंदो आहे। नानी सियाणी मां शरबत जो जग ठाहे थी अचां, पर जे तूं अम्मा सां असांजे रिश्ते जी ॻाल्हि कई न त पोइ शरबत में खंड जी जाइ ते मिर्च मिलाए ईंदीसांइ। ऐं अम्मा जी त तोखे ख़बर आहे जेसिताईं तोखे शरबत न पीआरींदी त तो मां हथ कान कढंदी। तोबा अॼुकल्ह जी छोकिरी त होश में ई न आहिनि। कुंज ईअं न चईंसा। न चवांसा, अॻु में असां थोरा परेशान आहियूं जो मथां वरी ही अची वई। पिरियां जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां, पिरियां जी याद सताए त छा करियां। न ॼाण त किस्मत में अञा अलाए केतिरा ॾुख लिखियल आहिनि, जंहिंखे चाहियो उहो मिली न सघियो। हाणे लिखण जे लेख में अलाए केरु हूंदो जंहिंसां बाक़ी ॾुखनि भरी ज़िंदगी मूंखे गुज़ारणी पवंदी।
अरे छा तो सोची 2 मिंट ये छा तो करी छा तो कया राब सफा को बेवकूफ गोठ में घेरण वारा आयूं ओ छाती पे उस्ताद अरे छाती पियो सफा को बेवकूफ या बाचा असांजा बिगल होंदा माक में गोठा था समझंदा चोरी करे आया चोरी इज्जत थींदी हाणे ॾिस तो अच बाजा बुधा हलिया ये किथा पिया अचनि अजायो इन्हनि खे पाचा भेजण जो शौक़ आहे हले ॼाणे हल त पांजड़ा समझा दई जा बेस्तो माण्हू सुधरंदो कीअं था बेस्तो ने तू साउ मोतबर माण्हू छा चईड़े ए त मां तोखे समझाया थो ए थद थी अॼु ताईं जड़े मुंड न आहे जड़ी से तो खबर न आहे गार वॾो ज़रीलो जेके चक पाए न चीसे मारे से हा हॾेस वॾो जवान आहे हलाणे हल सुठो जो पेर डाठई लट अॼु भोसवा भरी छॾंदा अरे सपा को ॾिट दोसा त मां दोस्ती रखी पछताए थो हाणे अचो ॾिना उजवा भञना छा चईड़े अजायो मौत खयो था सदा आलम जेकॾहिं इजाज़त ॾी राणा खान जी उता कथा पुट पुनल खे घर वठी अचां पराइन दरनि ते छोरो हूंदो अञा भटकिजी वेंदो हुनजे दिलि सां इजाज़त ॾी पुनल पुट खे वठी अचां जैसे कि चीने कुत्ते वांग पट्टू पीछे मुझे नजर से काफ समझ आए जो बच्चो है जो जिगर जो टुकड़ो है पराए दरन ते ता खाने कोन छड़ी दस जी नंढी गलती जे करे छा सजी जिंदगी असां के पाण का के धार करे छडी ये कदे भी कोन थी मां पन छोकरे के वठी थी जा लेकिन तहां के उनकी शिकल नथी वणे त मेहरबानी करे तहां असां घर जे तरफ मुंह न कजो वठी अच पुनल खे पर इन खां पहिरियां जी दीवार ॾियारियो ऐं उन खां पोइ पर आलम पुट बस जा बस छा कजे केरु सम्झाए आलम खे केरु सम्झाए चाचा वञी उन्हनि खे वठी अचो तो पोइ आलम खान सां खाइण पीअण छॾे ॾींदो कुझु बि कोन थींदो चाचा कुझु ॾींहं कावड़ कंदो पोइ पाण ई पेर ते अची वेंदो तो आलम खान जी कावड़ खां वाक़ुफ़ न आहीं मां सुञाणा सो मां नंढे हूंदे खां वॾो ज़िदी आहे हिकु त कावड़ घटि कंदो आहे पर जे ज़िद ते अचे त पोइ कुझु बि न थींदो चाचा तव्हां वञो सोट पुनल खे वठी अची अधा जे अॻियां बीहारियो कावड़ में अदा सोट खे ॿ टे धक हणंदो पोइ चाचा सभु गॾिजी करे सोट खे छॾाईंदासीं फट मारे छॾींदो मुंहिंजे पुट खे असां सोट खे बचाईंदासीं चाची असां सावन तू वञ अॼु जो अॼु मुंहिंजे पुट खे वठी अच अॼु को ॾींहुं सब्र कर बचोले राति सभु गॾिजी वरी ज़ोर रखूं सां अलाह कंदो त आलम खान राज़ी थींदो बचोले मां बि नथो चाहियां असांजे विच में नफ़रतूं पैदा थियनि सुभाणे मरण खां पोइ अदा खे कहिड़ो मोह ॾेखारींदो विचां वीरूं ॾेई पोइ हिते आयो आहियूं न बचोल न
इहो मूंखां न पुॼंदो। पुटनि जे करे भाइटनि खे न छॾींदुसि। तू भी छोकरे जी गाल ते कावड़ करे हित जी पुती आहीं। इहा भी का अकल जी गाल है? माई तू जो बाणे होश में ही ना है रहो। वडे नंढे सां धक्का ॻाल्हाइण जी फज़ीलत ही न रही तस। सफ़ा बदतमीज़ थी वियो आ। अजकल सब छोकरा होश मां निकता था वतन। एक मुंजो बात थोड़े या किए ना कोड़ा मां को गलत पई चवा। सच्ची आही माई सच्ची आही। अलाए किथां जो आ लगवा। अजकल जो नौजवान नस्ल असली चए चवण मां निकरी वियो। अचे माई हाने वठी ये पैसा कावड़ छड। कावड़ काने का पर हाने मां तुझो कम कंदस पर तोखो मां पैसा कोन वठंदस। घर आयल रोजी के नानी सियाणी नटार नटार मथा कुदरत वारो मथा डमर जी न पवई करे रुपए रुपए ला लाचार वठाणे। अरे कर माई छॾ सियाणीअ खे। अॼु सियाणीअ जी कावड़ असली गाटे ते चढ़ी पई आ। जॾहिं न मथो ठरंदुस त पोइ ठरियला मुंजो मथो ठरियला और तक पैसा सियाणी सां घणो सियाणो नथी खबर काने क मुआ मां नानी सियाणी विझंदी रधे पके में पानी। नानी सियाणी हाणे या पोती मेड़ थई असा जो कम दिल सां कजा। बानो बेगम अग में ही असा जे मथा सड़ियो वेठी आहे। तू ही पांजे के जादू फीणे सां अंतर मंतर पड़ी को रिश्तो कढी दे। बाकी गाल गरिया माई वसाई तू हाणे को उल्को न कर। बानो बेगम खाने छोरीअ जो सगो कढण मुंजो कम आ। तू अहीं न कर जे करे न छोरीअ जो काथे बे हंध में रिश्तो थे न तो तू पांजा तकड़ में होश न विञाए जाए। छो त उतां रिश्तो टोड़न भी मुंजो कम आ। तोखे त खबर आ मां नानी सियाणी विझंदी आ रधे पके में पानी। वधीक हाणे तोखे कांती चवा हाणे अल्लाह दा ऐं तो दा तू को उल्को ही न कर। वडी सवड़ पाए वई सुमी रहो। जदे नानी सियाणी ये पांजे बिले कम खयो आ तो तोखे छा जी गणती आ। अदी वछाई तू भी हवेल सवेल मिड़ी वसंदी कजाए। हवेल सवेल न सवेल सवेल वस जाए। उन खां तू छुटी है वसण त वसाई जो कम आ। तू रुगो सिफ्तई वारो कम कजा। अरे हवाई फायर करे मिथल के तो बेजार। हम के तू छोड़ो क्यों छोड़ो की अजु मां इनके मौत जो मुंह ॾेखारियां। कहिड़ी बेवकूफ़ी करे रहियो आहीं गुलाम। अॻे ई तो अकबर खाने नी ताड़ में आहे त असां कान का ग़लती कयूं जी हुनखे मौक़ो मिले त असांखे हिके तड़े हिन ॻोठ मां ॿाहिरि कढे। तूं पाण खे बचाइण जे बजाए अदे अकबर खे रस्ता हथ सां खोले थो ॾी। सफ़ा को ॾेठा आहीं बेवकूफ़। ये तो खबर राणा खान ये फेर साजो थियो। ओडा तो साडे लड़ाणी छड़े ॾिनो आ। सो सोचो सीधा सा पाण कदम भरे तूंची बनीअ ते अचूं। सो आया हूं आया हो त अखिन ते मुखे तहां सां कावड़ कोने पर यार वक्त मिले ही कोन तो। पर इहो त ॿुधायो रैस जे ज़मीन ते अचण त ख़ैर में थियो आहे न। फोटा खान तो खां इहो ई पुछण त आया हूं त अञा ममण छो न मचायो थई फोटा। राणा खान अहिड़ो माहौल जुड़ी अचे त ममण में मचायूं। तोखे त ख़बर आहे कमदार फोटो हणंदो आहे अहिड़ो सोटो पोइ धक लॻे या न। फोटा असां ॿुधो आहे त सुल्तान वारनि आलम खान वारे बा बादल जो ऑपरेशन करे फिटो करे छॾियो आहे ऐं तूं थो चवीं त अहिड़ो मौक़ो ई न आहे मिलियो। गोराम तूं न सम्झंदे
तोखे ख़बर है त आलम खान जी वाघ अकबर खान जे हथ में आहे ऐं रेस उन वाघ खे तंगियो वेठो आहे। रेस हथ कढेसी कोन थो त आलम खान समुंडी घोड़े वांगुरु हवा में कीअं उॾरे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, दादा अकबर खान जे पेरनि में इहो आलम खान आख़िर कहिड़े मतलब जे लाइ किरियो पियो आहे? इन मतलब जी त मूंखे बि ख़बर न आहे राणा खान, आलम खान रेस जी गुलामी छो पियो करे। हाँ, बाक़ी आलम खान ऐं अकबर खान जे विच में जेकॾहिं नफ़रत जी तूं ई तोखे न त इन ॻोठ में अहिड़ा तममण मचंदा ऐं ही सॼो ॻोठ कब्रिस्तान बणिजी वेंदो। ऐं जेकॾहिं तूं इहो सभु कुझु चाहीं थो, अकबर खान ऐं आलम खान जे विच में नफ़रत जी तूं ई दुखाए। या तूं ई त मां कॾहिं जी दुखाए चुको आहियां पोटा। बस हाणे तूं खे भूख ॾेई मच मचाइणो